तलार में नादरा अमले सिस्टम ख़राब हुजण जो बहानो बणाए मुस्तहक़ औरतुनि खे मोटाए छॾियो। मुख़्तियार ऑफिस में मुख़्तलिफ़ इलाक़नि मां वॾी तादाद में औरतूं एहसास प्रोग्राम तहत कार्ड ठाराइण लाइ पहुतियूं। नादरा अमले सिस्टम ख़राब हुजण जो जवाज़ ॾियण सुबुह खां आयल मुस्तहक़ औरतुनि खे सुभाणे अचण जो चई मोटाए छॾियो। मुस्तहक़ औरतुनि ॿुधायो त मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास प्रोग्राम तहत कार्ड ठहिण शुरू थी विया आहिनि, पर तलार ऐं भरपासे जे माण्हुनि खे रुलायो पियो वञे। नवाबशाह में वुमन लीडरशिप ग्रुप तरफ़ां औरतुनि खे चूंडनि में हिसो वठण बाबति गॾिजाणी कोठाई वई। हुन मौक़े ते शमीम अख्तर, फौजिया सरशाराई ऐं ॿियनि चयो त आबादी जो अधु हिसो औरतुनि ते ॿधलु आहे, पर उहा अॼु बि ज़ुल्म जो शिकार आहे। हुननि चयो त अफ़सोस त मुल्क जूं सियासी पार्टियूं औरतुनि खे हक़ ऐं हिसो न ॾेई सघियूं आहिनि। अॻवान चयो त ईंदड़ मकानी चूंडनि में ज़िले मां वॾी तादाद में औरतुनि खे यूसी चेयरमैन, ज़िले काउंसिल जे मेंबर ऐं काउंसलर तौरु सीटुनि ते बीहारियो वेंदो। खेंजू वेझो ॻोठाणनि पारां पोलियो टीम बहाल न करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। यूसी बेरोटा जे रहवासियुनि अब्दुल सत्तार, आबिद हबीब ऐं ॿियनि चयो त पोलियो टीम जे इंचार्ज फुड़ा पीआरण वारी मुहिम में मक़ामी माण्हुनि खे कढी पंहिंजा माण्हू भर्ती कया आहिनि। हुननि चयो त पोलियो टीम न हुजण करे संदनि ॿारनि में माज़ूरी जो ख़दशो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त मक़ामी माण्हुनि खे पोलियो टीम में शामिल कयो वञे। मेर वेझो ॻोठाणनि बासर पारां कब्रिस्तान खे पट करे कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो। ॻोठ अबू सम जे रहवासियुनि सलीम तुनी, रफ़ीक जामरी, हसन जामरी, माही बुरड़ी ऐं ॿियनि चयो त संदनि ॻोठ जो कब्रिस्तान क़दीमी आहे, जंहिं ते ख़ालिद तुनी ऐं हैदर बख्श तुनीअ कब्ज़ो कयो आहे। हुननि चयो त दाह करण ते बासरनि तरफ़ां कूड़नि कैसे में फासण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। ॻोठाणनि मुताबिक़ कयो त बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे कब्रिस्तान तां फौरी कब्ज़ो ख़त्म करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk